रहीम। इन लाइ आउं इहो चवंदसि त इहो सुठो अमल हो जेको हर 3 साल खां पोइ जेकॾहिं थिए हा त उस्तादनि जो हेॾो वॾो लॉस कोन थिए हा। इहा जेकी इलेक्शन थी आहे इन इलेक्शन में ॿ जेके आहिनि सदारती पैनल बीठल हुआ असांजा, जंहिंमें हिकिड़ो लकी शाह सदर पैनल जंहिंजी सरपरस्त आला ऐं पाण हुअसि, ऐं असांजो वॾो साईं रफ़ीक जरवार हो, ऐं हूअ शहीद राणी पैनल हुननि पीपुल्स पार्टी जी खे पाण जे लाइ मशीनरी तौरु इस्तेमालु करण जे लाइ शहीद राणी पैनल रखियो। त उन में हू कामयाबु विया कंहिं हद ताईं। जो असांजो मुंहिंजो जेको शहीद लकी शाह सदर पैनल हो उहो 2 जॻहियुनि तहलकनि तां कामयाबु थियो। हिकिड़ो चंबड़ तां लकी शाह सदर पैनल कामयाबु थियो, हिकिड़ो सिटी लायार खां थियो। तहलको टंडो लायार लकी शाह सदर पैनल 6 वोटनि तां हारायो, झंडो मरी 30-40 वोटनि तां हारायो। त इन हिसाब सां असां हिन वक़्तु बि ॿई तहलका जेके आहियूं से बराबरि आहियूं। 2 तहलका लकी शाह सदर पैनल वटि आहिनि, 2 तहलका शहीद राणी वटि आहिनि। शहीद राणी वारे पैनल वारा उहे माण्हू आहिनि जेके 32 सालनि खां सदाईं न पोसींदा आहिनि। उहे कंहिं बि हालति में जेको सो इलेक्शन कराइण जे हक़ में कोन हूंदा आहिनि। जीअं शहीद राणी पैनल वारनि सॼी मशीनरी जेकी आहे पीपुल्स पार्टी जी उहा इस्तेमालु कई। कासिम कालरू इस्तेमालु थियो शाह हाउस जे तरफ़ां। उन सभई पीपुल्स पार्टी में जीअं वियो कासिम कालरू नसरपुर में जेको चेयरमैन आहे इन जो कमेटी टाउन कमेटी जो, उन वटि वियो। उते ई खां हुन मीटिंग कोठाई, उस्तादनि खे घुरायो, उस्तादनि खे प्रेशर ॾिनो वियो त बाबा तव्हां हर हालति में जेको सो इहो लकी शाह सदर पैनल जे अपोज़िट किताब बीठल आहे उन किताब खे जेको सो वोट कयो। जेके इहो अमल ॾाढो ख़राबु आहे। असां इन जेको कासिम कालरू आहे उन्हनि टोटल टीओस खे इस्तेमालु कयो। असांजे एजुकेशन जा तमामु टीओस इस्तेमालु थिया। उन्हनि उस्तादनि खे फ़ोन कयो। इहो कोन तव्हां इल्ज़ाम ॾियणु, उहे उस्ताद जे तव्हां मीडिया वारा ॿाहिरि चवंदो त उहे सभु उस्ताद बि हिते तव्हांजे साम्हूं ईंदा, पर थींदो इहो जो उन्हनि जे ख़िलाफ़ु हू जेके आहिनि से ट्रांसफर जूं धमकियूं आहिनि उन्हनि खे ट्रांसफर कयो वेंदो STR में। हींअर बि उस्तादनि सां घणो कुझु ज़ुल्म ज़्यादतियूं थियूं आहिनि। सदारती उम्मीदवार ऐं हुअसि ज़िले जी, हुननि जो मक़सदु आहे त ज़िले जी सदारती उम्मीदवार आपा आहे, इन करे उहा न अचे। उन लाइ हुननि टीओ हर मशीनरी इस्तेमालु कई त हर सूरत में हिननि जा पैनल लकी शाह सदर पैनल हाराए वञनि त ॿियो केरु ज़िले ते अचे जेको हुननि जीअं 32 साल हू कंदा रहिया आहिनि उस्तादनि सां। उस्तादनि जी हिकु बि कोन मञी आहे। तव्हां यकीन मञिजो भाइ रहियो त हुननि उस्तादनि खे वॾेरनि खां बि चवरायो आहे, काउंसलरनि खां बि चवरायो आहे, लेडी हेल्थ वर्कर माइन वटि घरनि में मोकिलियूं अथनि त बाबा इन्हनि खे चयो। कैंप हुई आचर जे ॾींहुं कल्ह इलेक्शन हुई, कैंप में बि कासिम कालरू सरेआम शहीद राणी। बाबा तूं रिटायर्ड थी वियो आहीं, रिटायर माण्हुनि जो कहिड़ो कमु। ॿियो तूं कूड़ो HST। असां यूनियन वारा तव्हांजे असां माठ करे वेठा हुआसीं, चयोसीं कहिड़ो बदाइण रिटायर्ड थी वियो। असां कुझु तव्हांजी HST ई कूड़ी आहे। तूं प्राइमरी मास्तर आहीं, तो जेको गवर्नमेंट खां मरादूं वरितियूं आहिनि से कूड़ियूं वरितियूं आहिनि। असां एतिरा ॾींहं तव्हां सां माठ हुआसीं, पर जहिड़े तरीक़े सां हिननि वेही जेको चेन इस्तेमालु कई आहे पीपुल्स पार्टी जी, उहो तमामु उस्तादनि वटि इन जो पीपुल्स पार्टी जे ख़िलाफ़ु इलाही नेगेटिव असरु वियो आहे। ॾिसो न, नेगेटिव असरु इन करे जो तव्हांखे ख़बर आहे हुननि खे चवरायो वियो आहे। हुननि चाहियो थिए त असां को तब्दीली आणियूं। असां 30 सालनि खां इलेक्शन बि अचे त असां पंहिंजो मनपसंदि जेका आहिनि पैनल उन्हनि खे वोट करे उन्हनि खे कामयाबु करियूं। जंहिंमें असांजो उस्ताद इलाही मायूस थियो, हू ईअं न करे सघिया। इलाही उस्तादनि खे ॻोठ जे वॾेरे चयो आहे, ॻोठ जे ज़मींदार चयो आहे, तपेदारनि चयो आहे, कोटारनि चयो आहे, काउंसलर हिकिड़े दर ते विया आहिनि। सिर्फ़ु इहो कासिम कालरू चैन हलाई आहे। एॾी वॾी चैन जे बावजूदि बि हर हंधि असां बराबरि में बीठल आहियूं हिननि जे। माना लिखी उस्ताद, पर उस्तादनि वटि पीपुल्स पार्टी जो जेको नेगेटिव असरु वियो आहे उहो पीपुल्स पार्टी खे ईंदड़ इलेक्शन में इहा धमकी कोन्हे, नुक़सानु आहे। इन करे जो उहे जेके उस्ताद आहिनि उहे इहे सोचनि पिया त हीअ उस्तादनि जी इलेक्शन हुई, हिनखे फ्री ऑफ फेयर इलेक्शन थियणु ॾियणो आहे। उस्ताद इन जो फ़ैसिलो कंदो आहे। जी पीपुल्स पार्टी जो उहे पीपुल्स पार्टी वारा फ़ैसिलो कंदा, पर मुदाख़लत इहा मुनासिबु कोन हुई। आईंदड़ इलेक्शनूं आहिनि उन्हनि में दॿा इहे इलेक्शनूं इन्हनि MP MNS जूं इहे उस्ताद था कराइनि।
ऐं पीपुल्स पार्टी जे अक्सीरत उस्तादनि जी पीपुल्स पार्टी जी आहे। पर उन वटि मूं अॼु उस्तादनि जा व्यूज़ ॾिठा आहिनि पीपुल्स पार्टी जे इन्हनि इन इन क़ासिम कालूर जी हरकतुनि खां पोइ ऐं इन जेकी चेन जेकी हली आहे जेको उन खां उस्ताद इलाही नेगेटिव में मायूस आहिनि। त असांजी माना हीअ जेके मुदाख़लत करे असांखे मजबूरनि उहे 32 साल ना इलाही नाकारनि माण्हुनि खे बि इहे 2 तहलका ॾियण ते वॾो अफ़सोस आहे। महिरबानी।